सिंधी ऑफिशियल टीवी में अवां सभिनी सॼणनि खे भली कार। साईं मुंहिंजा, प्यार पोयां देश छॾे परदेस में आयल औरत मेमुण यार जी ॻोल्हा में निकिरी पई आहे। यार त वते भॼंदो लिकंदो ऐं लिकाईंदो, मगर रियासत जा सभु छड़ा हाय नसीब जा नारा हणी रहिया आहिनि। को चवे पियो काश मूंसां शादी करे हा, को चवे पियो काश हिकु राति महिमान थिए हा, ऐं वरी मवालियुनि चयो असांजा ॾंडा कुंडा इन्हीअ सदके, ऐं मुलनि चयो रुगो इकरारनि बिल लिसाने व तस्दीकनि बिल कल्बे। मास्तरनि चयो पेंशन समेत पघारूं पिपनी जे नाले, ऐं आफिसरनि चयो हाय बीबी घबराओ नहीं हम तुम्हारी मदद करेंगे। ऐं कुझु शाइरनि ब नज़मनि खे नवां मौज़ू ॾिना आहिनि। तूं तसवर में अॻे ई तराशल हुए, तुंहिंजो हेॾां अचणु बसि बहानो बणियो। ऐं लेकिन चवंदा आहिनि त इश्क ऐं मुश्क जी ख़ुशबू लिकी नाहे सघंदी। अल फिराक अशद मिनल मौत, महबूब जो फिराक मौत खां शदीद आहे। प्यार ससी कयो हो पुनू लाइ जंहिं डूंगर ब ॾोरिया, प्यार सुहिणी कयो जंहिं साहड़ लाइ सियारे जी कारी राति में दिलो पेट हेठां ॾेई मेहराण जे मौजनि में काहे पई। प्यार शीरीन कयो जंहिं फरहाद लाइ जान ॾेई छॾी। प्यार लैला कयो हो जंहिं चनेसर खे चारई खाने चित करे छॾियो। लेकिन इहो कहिड़ो प्यार आहे ऐं कीअं थो थी सघे जो माशूक महबूब जो मुखड़ो ॾिसण खां वते भॼंदो ऐं महबूबा वते लबनि ते लाली लॻाईंदी। संजीदा थी सोचिजे त दाल में काला काला या सॼी दाल ई कारी आहे। लेकिन हिन रियासत जी अवाम ठठोली करण खां सवाइ न कुझु सोचे थी सघे ऐं न कुझु करे थी सघे। हिन रियासत जा एहलकार भोतारनि जे धमकियुनि खां हिरियासियल, ऐं हिन रियासत जा आफिसर रिश्वतखोर, ज़रदार, हरामखोर, हुक्मरान, लुटेरा, चोर। सो कॾहिं बि न सोचींदा त सात समंदर पार करे यार जे प्यार में पहुतल इहा औरत आहे या ॿियो कुझु।